पैदल मार्च क़ौमी कारकुन ऐं हिते जा समाजी वर्कर ऐं दोस्त पहुता आहिनि। मां पहिरीं त उन्हनि खे हिन गर्मीअ में हिन उस में मां उन्हनि खे अचण ते भलीकार चवां थो, उन्हनि जा मां क़दम चुमां थो। छो त ही जेके कैनाल जेके ठह बणजनि पिया, ये कैनाल असांजी ज़िंदगी मौत जो मसइलो आहे। रियासत सिर्फ़ कैनालनि ते कब्ज़ो कोन थी करे, रियासत पूरी सिंध ते कब्ज़ो करे थी, रियासत असांजे समुंड ते कब्ज़ो करे थी, रियासत असांजे कारूंजर ते कब्ज़ो करे थी। हाणे ख़बर पई आहे त 12 मुल्कनि मां असांजे मुख़्तलिफ़ सिंध जे इलाइक़नि में इहो खोटाई करे इहा ख़बर पई आहे त हाणे सोन बि आहे, तेल बि आहे। इन करे ही टोटल सिंध ते कब्ज़ो करे, जीअं तव्हां ॾिठो हूंदो त बलोच अॼु पंहिंजो अलम खणी मैदान अमल में निकिता आहिनि। अॼु सरदार अख्तर जान महंगल पंहिंजनि जी मालिकी वारसी करे रहियो आहे। हिकु न्याणी महारंग बलोच उन खां ई ख़ौफ़ज़दा आहिनि। उहो इन्हे करे त हू पंहिंजे वतन जी मालिकी करणु चाहिनि था ऐं असां बि पंहिंजे सिंध जी मालिकी करणु चाहियूं था। हीअ त जेको कैनालनि वारो हिकिड़ो टेलर आहे, कैनाल वारा टेलर तव्हां ॾिठो हूंदो, सॼी सिंध सरापा एहतजाज। अॼु मस्जिदनि मां ऐलान थियनि पिया, अॼु नंढा नंढा ॿार स्कूलनि में एहताज में आहिनि, अॼु यूनिवर्सिटियुनि में एहतजाज में आहिनि। इहो सिंध जो शऊर आहे। रियासत खे ॿुधायां थो त हे ॻाढ़ो कुआरी वारो झंडो मैदान में आहे, तव्हां खे ज़रूरत ई न आहे किथे कैनाल ठाहियो।